अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम व अक़ीमुस्सलाता व आतुज़्ज़काता वरकअू मअर्राकिईन अतअमुरूना अन्नास बिलबिर्रि व तंसौना अनफुसकुम व अंतुम ततलूनल किताब अफ़ला तअक़िलून वस्तईनू बिस्सब्रि वस्सलाह व इन्नहा लकबीरतुन इल्ला अलल ख़ाशिईन अल्लज़ीन यज़ुन्नूना अन्नहुम मुलाक़ू रब्बिहिम व अन्नहुम इलैहि राजिऊन। सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम। दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व सनदना व हबीबना व मौलाना मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व बारिक व सल्लिम अलैहि बिअददि कुल्लि मालूमिन लक दाइमन अबदा। अल्लाह तबारक व तआला जा तव्हां असांजे मथां अणगणिया करम ऐं एहसान आहिनि जो अल्लाह रब्बे ज़ुल जलाल तव्हां असांखे मग़रिब जी निमाज़ बा जमात नसीब फ़रमाई ऐं उनखां पोइ क़ुरान पाक जे हिन बाबरकत दर्स में विहण जी तौफ़ीक़ बि इनायत फ़रमाई। गुज़िरियल आयतुनि में अल्लाह तबारक व तआला बनी इसराइल जे मथां जेके एहसानात कया हुआ उन्हनि एहसाननि जे बदिले उहे एहसान गोया के बनी इसराइल जे माण्हुनि खे यादि ॾियाराए करे अल्लाह तबारक व तआला आमाल सालिह जी तलक़ीन बयान फ़रमाई। तमां रब्बे ज़ुल जलाल तव्हांजे मथां एॾा वॾा एहसान कया अथमि पोइ पंहिंजे मुहसिन जो चयो वठिबो आहे। तव्हां मुंहिंजो चयो वठो। मूंसां कयल वाइदा तव्हां पाड़ियो। इताअत ऐं ताबेदारीअ वारा तौरात ऐं ज़बूर में जेके हकाम लिखियल हुआ उन जी निस्बत सां ॼण त तव्हां उन वाइदे ते जेको वाइदो तव्हां ईसा अलैहिस्सलाम ऐं मूसा अलैहिस्सलाम जे मथां कलमो पढ़ी करे कयो हो उन वाइदे मुताबिक़ अहकामनि ते अमल कंदव। इहो तव्हांजो मुआइदे जो पको सबूत आहे। तव्हां पंहिंजो वाइदो पूरो कयो त मां पंहिंजो वाइदो पूरो कयां। मुंहिंजो वाइदो इहो हो त तव्हांखे जन्नत ॾियां ऐं तव्हांजे गुनाहनि खे माफ़ु कयां। अल्लाह तबारक व तआला बनी इसराइल जे माण्हुनि खे गुज़िरियल आयतुनि में पंहिंजे एहसाननि खे यादि ॾियाराए करे आमाल सालिह जी तलक़ीन बयान फ़रमाई त गोया के दावत ॾिनी त पोइ अॼोकिन आयतुनि में उन्हनि आमाल सालिह जी तलक़ीन सां गॾोगॾु कुझु वज़ाहत कुझु चिटनि लफ़्ज़नि सां बयानु कई वई। पहिरीं आयत में जीअं चयो वियो त व अक़ीमुस्सलात व आतुज़्ज़कात वरकअू मअर्राकिईन। निमाज़ क़ाइमु कयो ऐं ज़कात अदा कयो ऐं रुकू कंदड़नि सां गॾु रुकू कयो। टे अहकाम टई फ़र्ज़ हिकिड़ी ई आयत में बयानु कया विया। अॼोके दर्स जे एतबार सां इहा हिकिड़ी आयत ई काफ़िया जे ख़ुलासे समेत बयानु कजे त अल्लाह तबारक व तआला क़ुरान पाक जे अंदरि निमाज़ जो जेतिरा भेरा बि हुकुम बयानु कयो आहे उहो अक़ीमू जे लफ़्ज़ सां बयानु कयो आहे। इक़ामत अक़ीमुस्सलात 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 ग़ालिबन 750 भेरा बुज़ुर्गनि फ़रमायो आहे त क़ुरान पाक में अल्लाह ताला निमाज़ जो हुकुम कयो आहे ऐं हर जॻह ते अक़ीमू 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 जो लफ़्ज़ कयो आहे। अक़ीमू इक़ामत जे लफ़्ज़ सां बयानु कयो। इक़ामत जे लफ़्ज़ जी माना आहे सिधो थी करे पिया। जेका शइ सिधी हूंदी आहे वसु करे उहा किरंदी न आहे। दीवार बि जेका सिधी हूंदी आहे उहा किरंदी न आहे। जेका टेड़ी हूंदी झटि किरंदी। जेको वणु जेको पिलर जेको माण्हू सिधो बीठो हूंदो उहो वसु करे कोन किरंदो। हा को धिको ॾेसि कोई केरण जी कोशिशि करेसि पोइ किरंदो पर ईअं हरभरू न किरंदो। अल्लाह तबारक व तआला इंसान खे इक़ामत जे लफ़्ज़ सां ॼण त मज़बूत पको पुख़्तो थी करे बीहण जो हुकुम कयो आहे। पंहिंजे रब जे आॾो बीह करे हिन निमाज़ खे अदा कयो। पोइ अगरचे हिकु ॿिनि जॻहियुनि ते अल्लाह तबारक व तआला
नमाज़ जो मुतलक़न बयानु कयो आहे, नमाज़ पढ़ो इक़ामत जे लफ़्ज़ खां सवाइ, पर बाक़ी हर जॻह ते इक़ामत जो लफ़्ज़ बयानु कयो वियो आहे। इन में उलमा मुहद्दिसीन लिखियो आहे त इक़ामत जे लफ़्ज़ जी ख़ुसूसियत इहा आहे त इंसानु समूरियुनि शयुनि खे छॾे करे सिधो थी बीहे, समूरियूं शयूं छॾे, जेके जाइज़ अथसि जेके हलाल अथसि न उन्हनि शयुनि खे बि छॾे। नमाज़ वारे टाइम ते खाइण पीअण जाइज़ आहे, हलाल आहे, ऐं हर इंसान जी फितरी तक़ाज़ा ज़रूरत आहे, पर नमाज़ जे दौरान कुझु बि न कंदो, सभु शयूं छॾींदो। चुरप रखणु इंसान जी फितरी आदत आहे, पर नमाज़ जे दौरान न कंदो। ॻाल्हाइणु इंसान जी फितरी ज़रूरत आहे, पर नमाज़ जे दौरान न ॻाल्हाइण खे बि छॾींदो। हेॾां होॾां निहारणु पंहिंजे कंहिं ज़रूरत तहत उज़वा इंसान जा आज़ाद आहिनि ॾिसंदो, पर नमाज़ जे दौरान न ॾिसण जो बि मना। त इहे समूरियूं शयूं जेके इंसान खे फितरतनि ज़रूरतनि लागू थियल आहिनि, उन्हनि समूरियुनि शयुनि खे छॾे करे अल्लाह ताला जे ज़ात जे आॾो खड़ो थी करे बीहे, इनखे इक़ामत चइबो आहे। ऐं इहो बीहणु तॾहिं थींदो जॾहिं माण्हू बिल्कुलु अल्लाह ताला जे ज़ात जे तरफ़ मुतवजो थींदो, जंहिंखे बुज़ुर्गनि ख़ुशूअ जो लफ़्ज़ ॾिनो आहे, ख़ुशू ऐं ख़ुज़ू, पूरो पूरो तवजो हुजेसि। पोइ नमाज़ ख़ुशू ऐं ख़ुज़ूअ सां पढ़णु, इनखे चइबो आहे इक़ामत। केतिरा ई भेरा इन इक़ामत जे लफ़्ज़ ते बयानु थियो आहे, पर वरी बि भेरो ॼाणे छॾियां त हिकिड़ो आहे नमाज़ पढ़णु, ॿियो आहे नमाज़ क़ाइमु करणु। नमाज़ पढ़णु इहा आहे जेका तव्हां असां पढ़ंदा आहियूं। कीअं पढ़ंदा आहियूं? हथ मथे खणंदा आहियूं, पोइ चङी तरह सुनत जे एतबार सां कननि ताईं पहुता या न पहुता, बसि खयासीं ऐं ॿधासीं। किथे ॿधणा हूंदा आहिनि? दुन जे हेठां, साॼो हथु खाॿे हथ जे मथां, असां जिथे ॿधोसीं मिड़े ख़ैरु। इहे असांजो इहो पढ़णु। ऐं निमाज़ में हुकुम आहे त सूरतूं मटाए मटाए पढ़ो, पर असां ॻोल्हे ॻोल्हे नंढड़ियूं सदाईं यादि जेके हूंदियूं उहे पढ़ंदासीं। इन आत न कोलो अलाह बि न पढ़, पंहिंजा कम जो दिमाग़ में सुझनि था तकिड़ा, ऐं वञिणो आहे। कुल अयुल काफ़िरून, इज़ा जा तबत यदा, नंढियूं सूरतूं जेका हेर करे छॾी आहे बसि उहे पढ़णियूं आहे। हालांकि हुकुम आहे त मटाए मटाए पढ़ो ऐं पूरे तवजो सां पढ़ो। पहिरीं रकात में छा पढ़ियो आहे, ॿी रकात में छा थो पढ़ां, ऐं उन्हनि जे तर्जुमे जे तरफ़ बि थोरो घणो तवजो हुजे, त जीअं तव्हां पढ़ंदा वञो त तव्हांजो निमाज़ जे तरफ़ तवजो, तर्जुमे अल्लाह ताला जे ज़ात सां तव्हांजो तवजो तालुक़ु ॻंढियल हुजे। पोइ असां कॾहिं रुकू कंदा आहियूं, रुकूअ में जीअं हुकुम आहे बीहण जो, उहो बि बीठासीं या न बीठासीं, मिड़ई बसि रुकूअ वांगुरु आयासीं, चेल कुबी कंधु सिधो या न, या हेठि या मथे, हथ गोॾनि ते पहुता, गोॾा सिधा थिया या न थिया, जीअं बीही सघियासीं जहिड़ो तहिड़ो मिड़ई कोशिशि ई न कईसीं चङे तरह बीही करे इत्मीनान हासिलु करण जी, ईअं रुकू थी वियो। वरी सजदो बि ईअं ई जहिड़ो तहिड़ो पुॻासीं ऐं वरी उथियासीं। बसि तस्बीह 3 भेरा 4 भेरा 5 भेरा 21 ते पढ़ी बि दिलचस्पीअ सां मुहबत सां कोन सघियासीं, हिकु ॿ दफ़ो पढ़ीसीं ऐं बसि उथियासीं। इहा जेका असांजी निमाज़ आहे, ऐं निमाज़ में बीहण खां पोइ अलाए किथां किथां जा ख़्यालात सभु निमाज़ जे अंदरि ईंदा, ऐं दिलचस्पी सां उन्हनि ख़्यालात जे तरफ़ तवजो माण्हू कॾहिं कॾहिं करे थो वञे। उन्हनि ख़्यालनि में अहिड़ो गुम आहे जो इहा ई ख़बर कान्हे त पहिरीं रकात में छा पढ़ियो। अलहम्द सां गॾु सूरत पढ़ी वियुमि, अलाए पहिरीं रकात में अलहम्द बि पढ़ियो, अलाए कोन पढ़ियो। इहा तव्हां असांजी जेका निमाज़ आहे, इहा निमाज़ पढ़णु आहे। ॿी आहे निमाज़ क़ाइमु करणु। निमाज़ क़ाइमु करणु हुनखे चइबो आहे जेका अलाह जे रसूल सहाबा किराम खे सेखारी, पढ़ी ॾेखारी, अमली नमूनो करे ॾेखारियो। पोइ सहाबा किराम पढ़ी ॾेखारी, ऐं वरी उन निमाज़ बि पंहिंजो असरु इंसान ते करे ॾेखारियो। इन सलात तन्हा अनिल फ़हशाइ वल मुनकर, अलाह से फरमायो आहे त निमाज़ इंसान खे बुराई ऐं फ़ाहिश जे कमनि खां रोकींदी आहे। पोइ असां केतिरा ई निमाज़ी गुनाह कयूं था, पोइ छा इहा निस्बत कजे त क़ुर पाक जो थो चए त निमाज़ इंसान खे बुराई ऐं फ़ाहिश खां रोकींदी आहे, पोइ हे निमाज़ी जो असां गुनाह कयूं था। पोइ निमाज़ असांखे त कोन थी रोके कॾहिं, चइबो त हिन निमाज़ पढ़ी आहे, क़ाइमु कान कई आहे। पढ़ण वारी निमाज़ असरु एतिरो छॾी वई, बेतवजूअ सां, बेरग़बतीअ, बिना शौक़, बिना मुहबत जे, बसि मिड़ई हेर अथसि। जीअं हिकिड़ी रोबोट नमूने
रोबोट अॼोके दौर में आहे इंसान पंहिंजे ज़रूरी काफ़ी सारनि कमनि में रोबोट खे इस्तेमालु थो करे। ॼण त इंसान बि निमाज़ जो आदी बणिजी वियो आहे, हिकिड़े क़िस्म जो रोबोट आहे। पंहिंजे मर्ज़ीअ ते हेर अथसि, बसि पियो थो वेहे, पियो थो उथे, पियो थो तस्बीह पढ़े, वरी उथे वरी करे। इहो रोबोट आहे हिकिड़ो, पियो थो हले। इन तरफ़ तवजो ई न आई त को अलाह ताला जी ज़ात मूंखे निहारे पई, मां रब जे नज़र में आहियां, मां छा पियो रुको में चवां, छा पियो सजदे में चवां, छा पियो क़याम में हथ ॿधी करे इंतिहाई आजिज़ी सां पंहिंजे रब सां छा पियो ॻाल्हायां, हेॾा कोई तवजो कोन्हे। इहे सभु तवजुहात जॾहिं इंसान खे हासिलु थींदा, इनखे चइबो आहे ख़ुशू, तवजो। इनखे चइबो आहे अलाह तबारक व तआला जे आॾो माने जो मुतवजे हुजणु ऐं मुहबत सां बीहणु, इनखे निमाज़ क़ाइमु करणु चइबो आहे। अहिड़ी निमाज़ हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पढ़ी, सहाबा किराम खे पढ़ी ॾेखारी, सहाबा किराम पढ़ियो, बुज़ुर्गनि आलिमनि मुहदिसनि वलीयनि खोड़नि सारनि नेकनि सालियनि मुतक़नि जंहिंजो क़ुर पाक ज़िक्र कयो आहे, उन्हनि सभिनी पढ़ी ॾेखारी त इनखे चइबो आहे निमाज़ पढ़णु। पोइ इहा निमाज़ इंसान खे ज़रूरनि उनजी बरकत, उनजा असरात अहिड़ा थींदा आहिनि जो अहिड़ो निमाज़ी माण्हू जेको ख़ुशूअ सां ख़ुज़ूअ सां अलाह ताला जे ज़ात जे आॾो इंतिहाई मुहबत सां पढ़ी बीही करे निमाज़ पढ़ंदो, त पोइ अहिड़े बाने खां अलाह ताला गुनाहनि खे परे कंदो आहे, अहिड़े बाने खे बि गुनाहनि खां परे रखंदो आहे। उहो बानो इन गुनाहनि बुराइनि खां फ़ाहिशनि खां बची पवंदो आहे। पोइ निस्बत इहा सही क़ाइमु थींदी त हाओ इन सलात तन्हा अनिल फ़हशाइ वल मुनकर, निमाज़ फ़ाहिशी ऐं बुराईअ खां रोके थी। वरन त असां वरी जेका निमाज़ पढ़णो आहे, इन सां त गुनाह बि थियनि था। मालूम थियो त असां रोबोट वांगुरु हिकिड़ी आदत बणाई आहे रुगो, बाक़ी हक़ीक़त में निमाज़ जो असरु असांजे दिलि ऐं दिमाग़ ते कोन रहियो आहे। जॾहिं थींदो आहे तॾहिं सचु पचो हुनजो असरु बि ज़ाहिर थींदो आहे, त माण्हू गुनाहनि खां बचंदो आहे। त अलाह ताला तव्हां असां समूरनि खे निमाज़ क़ाइमु करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। तॾहिं अलाह तबारक व तआला फ़रमायो, गोया की बनी इसराईल वारनि सां मुख़ातब थींदे, पर क़ुर पाक में इहे अहकाम जॾहिं चिटनि लफ़्ज़नि सां लिखिया विया, बयानु कया विया, ॼण उम्मत मुहम्मदीअ खे बि इहो हुकुम कयो वियो त निमाज़ क़ाइमु कयो, वातु ज़कात, ज़कात अदा कयो। हाणे ज़कात छा खे चइबो आहे? ज़कात उन माल जो नालो आहे जो कंहिं माण्हूअ जे मथां निसाब ज़कात जेतिरो माल हुजे, पोइ उन इहा माल खे साल बि पूरो थियो हुजेसि, उन ते कर्ज़ु वग़ैरह बि न हुजे, समूरनि अख़राजात वग़ैरह जे ज़रूरतुनि खां ज़ाइद हुजे, वाधारो हुजे, फालतू हुजे, कंहिं बि क़िस्म जो माण्हुनि जो को उन में हक़ बि न हुजे, ऐं इन हालत में माल खे पूरो साल गुज़रियो हुजे। हाणे इन माल जी 40 पती अल्लाह ताला जे अहकामनि जे मुताबिक़ उन्हनि मिस्कीननि मुस्तहिकनि खे ॾींदो, जिन खे शरीयत चयो आहे त इन्हनि खे ॾियो। उन माल जो नालो आहे ज़कात। अल्लाह से फरमायो आतु ज़कात, ज़कात अदा कयो। हाणे हर हिक खे हुकुम आहे ज़कात अदा कयो, पर अॼोके मुआशिरे में उबतो कमु थी वियो आहे। ज़कात अदा करण वारा कुझु आहिनि मुख़लिस माण्हू जेके 12 महीने पूरी पंहिंजे माल जी चङी तरह ज़कात अदा कनि था, पर अक्सरियत ईअं न रही आहे। पोइ हाणे नेकनि ऐं सालिहनि या मुस्तहिकनि मजबूरनि माण्हुनि वीचारनि हिकिड़ो तरीक़ो अख़्तियार कयो आहे, उहे पाण अहिड़नि मालदारनि वटि हली करे वञी पहुचनि था, अदा मां ग़रीब आहियां, पोइ मूंखे ज़कात में मूंखे तावन कर। इहा बि ॼाणो त अल्लाह ताला जे तरफ़ खां इन्हनि मालदारनि जे मथां हिकिड़ी करम जी नज़र आहे त तूं ज़कात कढण में सुस्तु आहे, नथो कढी, हे हली था अचनि तो ॾे, हूअं हुकुम इहो आहे तो ते त तूं पाण वञी करे मुस्तहिकनि खे ॻोल्हे वञी ज़कात ॾे। उते पुॼाया उनखे दर ते ॾेई आहे, तोखां वठण छो अचनि, रुसवा थियनि, तुंहिंजे मथां हुकुम आहे, तुंहिंजे मथां ज़कात फ़र्ज़ु आहे, तो वटि माल आहे, तूं हुनजी 40 पती कढी करे उन मुस्तहिकनि खे ॾेई आहे पाण। पर हाणे इहो अल्लाह ताला जो एहसान थियो ॼाणो त हिक क़िस्म जो इहे मुस्तहिक वीचारा अची करे घुरनि था। पोइ एतिरो ज़रूरु आहे उन्हनि में कॾहिं मुस्तहिक त कॾहिं मुस्तहिक न आहिनि जेके उहे बि गॾिजी था पवनि, ग़ैर मुस्तहिक बि, हक़दार बि त कॾहिं ग़ैर हक़दार बि हुन सां गॾिजी करे ज़कात घुरण था अचनि। ऐं वरी पोइ कॾहिं कॾहिं ईअं बि हूंदो आहे जेको वीचारो ज़कात जो मुस्तहिक न बि हूंदो आहे पर मजबूर हूंदो आहे, त पोइ हुनखे ज़कात न सही कंहिं मुस्लमान जे तरफ़ खां ताउन हिकिड़ो मिली पवंदो आहे, कुझु न कुझु। इहो हिकिड़ो सिलसिलो
हलंदड़ आहे। बाक़ी न त सवाइ कंहिं मजबूरीअ सवाइ कंहिं सख़्तु हाजत जे हथु टंगण कंहिंजे आॾो शरीयत जे अंदरि बुरो आहे, जाइज़ कोन्हे। अलाह ताला जे आॾो बंदे जी आदत हुजे ख़ुदा जे आॾो हथु ढिघो करे, अलाह ताला खां घुरे पंहिंजूं हाजतूं पंहिंजूं ज़रूरतूं, अलाह तबारक व ताला खां सवाइ कंहिंजे आॾो हथु ढिघो न करे। रिवायत अंदरि ईंदो आहे अलाह तबारक व ताला खे उन माण्हूअ जे मथां कावड़ ऐं गज़ब ईंदो आहे त हथ ॾिनामांसि मां, पैदा कयोमांसि मां, नेमतूं सभु मुंहिंजूं ॾिनल, हयाती मौत मुंहिंजे हथ में, सभु कुझु मुंहिंजे हथ में, रिज़्क़ रोज़ी इज़त ज़िलत मुंहिंजे हथ में, घुरे वरी ॿियनि खां थो। जीअं कॾहिं कॾहिं रिवायत जे अंदरि ईंदो आहे जीअं न कंहिं मर्द खे पंहिंजी घरवारी जे मथां गैरत ईंदी आहे त मुंहिंजी थी करे वरी ॿियनि जे आॾो थी हथु ढिघो करे ॿियनि खां थी घुरे, अलाह तबारक व ताला खे उन बाने ते ॼण त गैरत ईंदी आहे। बाने खे एतिरो बि ख़्यालु न थियो जो पंहिंजे रब जंहिं मोहसिन हक़ीक़ी इंसान खे पैदा कयो आहे, इंसान जे विख विख ते इंसान जे हर शइ जे ज़रूरतुनि खे पूरे करण में उनजी ताक़त ऐं कुदरत ऐं वस आहे, त पोइ उनखे छॾे करे ॿियनि जे आॾो हथु पियो ढिघो करे। अलाह तबारक व ताला इन जे करे साफ़ लफ़्ज़नि में फरमायो अक़ीमुस्सलात, नमाज़ खे बि क़ाइमु कयो ऐं वातु ज़कात, ज़कात खे अदा कयो ऐं वरकाउ मार राकिईन, रुकू कंदड़नि सां गॾु रुकू कयो। हाणे रुकू लफ़्ज़ रुकू जो बयानु कयो वियो आहे पर हुन मुराद सॼी निमाज़ आहे, निमाज़ पढ़ंदड़नि सां गॾु निमाज़ पढ़ो। रुकू चूंकि निमाज़ जे अहकामनि में हिकिड़ो अहम रुकन आहे, फ़र्ज़ु आहे, त पोइ हिन रुकूअ खे वठी करे सॼी निमाज़ बयानु कई वई आहे। निमाज़ पढ़ंदड़नि सां गॾु निमाज़ पढ़ो माना जमात सां पढ़ो। ऐं पोइ जमात जो हुकुम जॾहिं क़ुर पाक जे अंदरि अची वियो त इन सलात कानत अलल मुमिनीन किताबम मौक़ूता, हर निमाज़ खे पंहिंजे पंहिंजे वक़्त में पढ़ो ऐं जमात सां पढ़ो, इहो हुकुम थी पियो। हाणे हीउ हुकुम जेको क़ुर पाक में आहे इहो फ़र्ज़ु आहे जमात सां पढ़णु, निमाज़ त फ़र्ज़ु आहे पर उनखे जमात सां पढ़णु ऐं अकेले पढ़ण में फ़र्ज़ु कहिड़ी ॻाल्हि आहे, पंहिंजे मुंहं सां बि पढ़े त बि फ़र्ज़ु अदा थी वेंदो, पर जमात सां पढ़णु हिकिड़नि बुज़ुर्गनि मुहदिसनि लिखियो आहे त वाजिबु आहे, न पढ़ंदो वॾो ई थींदो। हिकिड़नि बुज़ुर्गनि लिखियो आहे त सुनत आहे। सुनत मुअक्किदा बि अहिड़ी जेका जीअं फ़र्ज़ जी फजर वारे निमाज़ जे फ़र्ज़ सां गॾु ॿ रकातूं सुनत आहे, ओड़ी सुनत आहे जेका कंहिं बि हाल में नथी छॾे सघिजे। पोइ अगरचे उनजा अहकाम ज़रूरु आहिनि, जीअं रिवायत जे अंदरि ईंदो आहे त हिकिड़ो नाबीनो साहबी सॻोरो हुयो, हुज़ूर सलातो सलाम जंहिंजे ज़माने में हुज़ूर साईं जन खां अची करे इजाज़त तलब कयईं त साईं मूंखे मस्जिद ताईं वठी अचण वारो बि केरु कोन्हे ऐं मां मजबूर बि आहियां, नज़र बि कमु नथी करे, साईं पोइ मूंखे जेकर इजाज़त ॾियो त मां घर में ई निमाज़ पढ़ां पियो। अलाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मूंखे फरमायो त भला ठीकु आहे। जॾहिं हू वञणु लॻो त फ़ौरन फरमायूं सॾु करे हेॾा सॾे करे फरमायोसि ॿुध तुंहिंजे कन ते आज़ान जो आवाज़ु पुॼंदो आहे? साईं हा आवाज़ु त पुॼंदो आहे। चई पोइ मां तुंहिंजे लाइ इजाज़त नथो सम्झां। ॿी रिवायत में ईंदो आहे त अलाह जे रसूल फरमायो त पोइ तोखे इजाज़त न आई, तूं निमाज़ हिते अची पढ़ंदो कर। पोइ साहबी सॻोरा लिखनि था, रिवायतुनि में ईंदो आहे बुज़ुर्गनि लिखियो आहे त अलाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो इहो हुकुम ॿुधी करे साहबा कराम में आस पास में मके मदीने में निमाज़ जो एहतमाम एतिरो त पाबंदीअ सां ऐं एॾो एहतमाम सां निमाज़ जमात सां पढ़जणु शुरू थी वई जो पोड़ा ज़ईफ़ कमज़ोर माज़ूर बि ॿियनि माण्हुनि जे हीअं कुल्हनि ते हीअं गिलजंदे बि अची करे सफ़ा में अची करे बीहंदा। त अलाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ताक़ीद फरमायो आहे त जमात सां अची करे निमाज़ पढ़ो। हाणे तव्हां हिकिड़ी इहा ॻाल्हि मिली त आवाज़ु जेसीं ताईं पहुचे थो आज़ान जो तेसीं ताईं उन्हनि माण्हुनि जे मथां फ़र्ज़ु आहे वाजिबु आहे त उहे घर छॾे करे मस्जिद में अचे जमात सां निमाज़ पढ़नि। हाणे सुवालु पैदा थियो त आवाज़ु साईं कहिड़ो, लाउड वारो या बिना लाउड जे? लाउड वारो आवाज़ु ताॾे केसि ताईं पहुचंदो जितां माण्हू पाण पुॼी बि न सघे, आज़ान ॿुधे ऐं निकिरे न पंधे त बि कोन पुॼी सघे, निमाज़ थी वेंदी तेसि ताईं। उन दौर में इहो हुयो त हिकिड़ो आवाज़ु माण्हूअ जो बि उन में बि फ़र्क़ु आहे। हिकिड़े माण्हूअ जो आवाज़ु आहे हल्को, ॿिए माण्हूअ जो आवाज़ु ई वॾो ॻरो ऐं वॾो आहे, तेज़ तिखो आवाज़ु आहे, कड़क आवाज़ु आहे। अलाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन गोया के ईअं फरमायो त दरमियाने आवाज़ वारो माण्हू आज़ान चवे बिना स्पीकर जे। ऐं पोइ उन दौर में आज़ान कीअं थींदी हुई, जीअं मस्जिद जो विरांडो हुजे
त पोइ हुन विरांडे में हीउ पासो ॾखिणो उतरियो पासो ॿई पासा खुलियल हुजनि त हया अल सलाह चवंदो वञे त हीअं सॼे पासे हलंदो वञे, हया अल फलाह चई त वरी हलंदो वञे हीअं खॿे पासे वञी करे रोशनदान ताईं वञी पहुचे। अहिड़ी तरह सां मिनारा हूंदा हा, पोइ हुन में सॼे पासे वञे हया अल सलाह त वरी खॿे पासे वञे हया अल फलाह जा ॿई लफ़्ज़ चई वठंदा त पोइ ईअं आवाज़ु पुॼंदो हो। जेसि ताईं बिना लाउड जे आवाज़ु पहुतो उन्हनि माण्हुनि जे मथां वाजिबु आहे त उहे घर न पढ़नि ते मस्जिद में पढ़नि। पोइ उन वक़्तु साहिबनि सगुरनि लिखियो आहे, रिवायत अंदरि ईंदो आहे त सिर्फ़ु मुनाफ़िक़ ई हुया जेके रहिजी विया जमात खां, बाक़ी सभु मोमिन ईमानदार अची करे जमात सां पढ़ंदा। हितां सम्झ में आयो त मोमिन जो कमु आहे त जमात सां नमाज़ पढ़े। जमात सां जेको रहियो या त मुनाफ़िक़ हूंदो या त को सख़्तु वीचारो मजबूर हूंदो। अलाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त सख़्तु हाजत हुजेसि, मजबूरी हुजेसि, माज़ूर हुजे जो नथो पहुची सघे, पोइ हुनजे लाइ इजाज़त आहे भले घर में पढ़े, पर कोशिशि इहा करे हल्के फुल्के टेक ते कंहिंजे सहारे सां बि जे पहुची सघे थो त पहुचे अचे। हाणे जमात जो केॾो वॾो एहतमाम थी पियो। इन जमात जे एहतमाम खे अगरि मदे नज़र रखिजे त असां मुस्लमाननि जूं मस्जिदियूं पूरियूं न पवंदियूं, माण्हू घणा थी वेंदासीं। पर अफ़सोस जिथे किथे मस्जिदियूं ख़ाली आहिनि, मस्जिदनि में माण्हू मुस्लमान कोन्हनि, बावजूदु वॾे आवाज़ जे जाॻाइण जे बि माण्हू नथा जाॻनि, पंहिंजे कमनि खे कोन था छॾनि। असां मुस्लमाननि जी एॾी वॾी कमज़ोरी थी वई आहे, पंहिंजे हाजतुनि ऐं ज़रूरतुनि में अहिड़ो जकड़िजी विया आहियूं जो असां खां निमाज़ अलाह जो फ़र्ज़ु रहिजी थो वञे। जे पढ़ूं था त को किथे को पंहिंजी को कीअं, जे वरी पढ़ूं बि था न जमात सां त बि असांजा ख़्याल हिते कोन्हनि। अलाह ताला तव्हां असांजूं निमाज़ूं बि बहितर खां बहितर बनाए, तव्हां असांखे अलाह तबारक व ताला निमाज़ क़ाइमु करण जो हुकुम जीअं कयो आहे तीअं ई असांखे क़याम वारी निमाज़ चङी तरह वारी नसीब फ़रमाए ऐं ज़कात जो इहतमाम बि नसीब फ़रमाए। अलाह पाक तव्हां असांजे ॿुधण ऐं ॿुधाइण खे वेहण खे क़बूल मंज़ूर फ़रमाए, आख़िरत जे लाइ निजात जो ज़रियो बनाए। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल